नाज़िम टंडोलायार में सिंधी तहरीक तरफ़ां मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था नसीर शाह जी ही रिपोर्ट। सिंधी शागिर्द तहरीक जे अॻुवाणनि संजय कुमार, अब्दुल्ला मंगराड़, बचल समेजो, चेतन मेंगवाड़, एडवोकेट साईं बेग जरवार, दुर मोहम्मद समेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टंडो अलायार सिविल कोर्ट खां प्रेस क्लब टंडो अलायार ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंधी शागिर्द तहरीक ज़िले तरफ़ां मरकज़ी सिंध जे सॾ ते थींदड़ एहतिजाज में सिंध में थींदड़ मेरिट जी लताड़, फीसुनि में वाध, सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां फीस जमा न कराए सघंदड़ शागिर्दनि जा इम्तिहानी फारम न भरे इम्तिहान न ॾियण खां महिरूम करणु, तइलीमी बोर्डनि में करप्शन करे ग्रेड विकिरो करण ख़िलाफ़, कोरोना वबा सबबि यूनिवर्सिटी जे सालियानी फीस जी माफ़ी न थियण, यूनिवर्सिटी में मास्टर्स तोड़े बेलजर्स प्रोग्राम लाइ हर ज़िले में सेंटर क़ाइमु करे इंट्री टेस्ट कराए, सिंध जे कानून जे कॉलेज में 6 माही सेमेस्टर पॉलिसी तरतीब ॾियण ऐं ॿियनि मसइलनि जे हवाले सां एहतिजाजी रैली कढी। एहतिजाजी मुज़ाहिरा थियनि पिया ऐं इहे मुज़ाहिरा सिर्फ़ु इन करे थियनि पिया त सिंध में जेका मेरिट जी लताड़ आहे उन खे ख़तमु कयो वञे ऐं जेको लॉकडाउन जे करे यूनिवर्सिटीज़ बंदि आहिनि, ऑनलाइन क्लासिस हलनि पिया ऐं उन सिलसिले में हू जेके यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस आहिनि उहे फ़ीस वठनि पिया। असांजो मुतालबो इहो आहे त उहे फ़ीस माफ़ु कयूं वञनि। उहे इन जे करे जो जेके बि शागिर्द हिन वक़्तु यूनिवर्सिटी में पढ़नि पिया या ही जेके असां सां गॾु आहिनि उहे सभु जा सभु के ग़रीब मिसकिन माण्हुनि जा औलाद आहिनि, उन जा पुट आहिनि। को हारी जो आहे, को मज़दूर जो आहे, उहो फ़ी किथां पे कनि? जेके घर वेठा आहिनि उहे फ़ी पे कनि, क्लासिस त हलनि कोन था, तव्हांजो ख़र्चो त को बि कोन्हे, उहो फ़ी छा जी? SST तरफ़ां जे रैली कढी वई आहे। उन जो मक़सदु इहो आहे त तालीम जेके सिंध में तालीम जी मेरिट जी लताड़ थी रही आहे उनखे बंदि कयो वञे ऐं तालीमी इदारा जेके तमामु जेके अंदरि पोइते पियल आहिनि उन्हनि खे जेको सो अॻिते आंदो वञे, उन्हनि में जेको नवां आंदी वञे जीअं तालीम बहितरी थी सघे। असांजो मुतालबो इहो आहे त शागिर्दनि जे लाइ जेके अंदरि सहूलियतूं पैदा कयूं वञनि थी, फ़ियूं वग़ैरह आहिनि उहे तमामु घणियूं ॻरियूं फ़ियूं वरितियूं पियूं वञनि, ज़बरदस्ती ब्लैकमेल करे शागिर्दनि खां ॻरियूं फ़ी वरिती पियो। असीं मुतालबो था करियूं त इहे फ़ियूं घटि कयूं वञनि ऐं 2020 जूं फ़ियूं माफ़ु कयूं वञनि। लॉकडाउन जे करे माण्हू तमामु घणा परेशान आहिनि, लॉकडाउन जे करे इहे फ़ियूं माफ़ु कयूं वञनि त जीअं शागिर्द अॻियां निकिरी। असीं टंडोलायर प्रेस क्लब जे साम्हूं अची एहतिजाज रिकॉर्ड पिया करायूं त असां जेके LLB जा शागिर्द आहियूं, असांजो जेको सेमेस्टर आहे उनखे 6 महीननि जो कयो वञे, असां सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि, असां खां एतिरियूं जेके ॻरियूं फ़ीसूं वरितियूं पियूं वञनि उन्हनि खां असांजो घटि कयो वञे त जे टंडोलायर जेका सिंध जी तइलीम आहे उहा बचाई वञे। सिंध जी तइलीम मुकमल तौर ते तबाह लॻी पई आहे। असांजो जेके साल आहिनि, असांजी 5 सालनि जी डिग्री 6 खां 7 सालनि में निकिरे पई, त असांजो इहो हुकूमत सां या इंतिज़ामिया सां इहो मुतालबो आहे त असांजो जेको साल आहे उहो बचायो वञे। ऐं उन सिलसिले में अॼु असीं 20 अगस्त ते टंडो अलायार प्रेस क्लब जे ॾाढो बीठा आहियूं। असांजा मुतालबा आहिनि त सिंध यूनिवर्सिटी जा जेके एफिलेटेड लॉ कॉलेजिस आहिनि उन्हनि लाइ बहितर सेमेस्टर पॉलिसी तरतीब ॾिनी वञे, छो त 12 महीननि जो सेमेस्टर दुनिया जे कंहिं बि कानून में न आहे त 6 महीने जो सेमेस्टर 12 महीने में वरितो वञे ऐं हिते असां वटि सिंध जे अंदरि इहा ॻाल्हि थिए पई। ॿियो सिंधी शागिर्द तहरीक मुतालबो थी करे त कोरोना वबा सबबि लॉकडाउन थियण करे वालिदैन बेरोज़गार थी विया आहिनि, तंहिंजे करे साल 2020 जूं जेके फीसूं आहिनि सिंध जे यूनिवर्सिटी खे माफ़ु करणु खपनि, छो त पंजाब जी यूनिवर्सिटी तव्हां ॾिसंदा वेबसाइटुनि ते वञी त पंजाब जी यूनिवर्सिटी फीस माफ़ु करे छॾी आहे। तंहिंजे करे असांजो मुतालबो आहे त साल 2020 जी फीस सिंध जे समूरनि यूनिवर्सिटियुनि खे माफ़ु करणु खपनि। ॿियो असांजो मुतालबो आहे त सिंध जे अंदरि जेके लाइब्रेरियूं आहिनि जेके खुलियल आहिनि उन्हनि खे फ़ाल कयो वञे ऐं जिन तालुकनि जे अंदरि खुलियल कोन आहिनि सिंध जे हर तालुके खे लाइब्रेरी फ़राहम कई। हक़नि लाइ सॼी सिंध में मुज़ाहिरा, हर ज़िले में मुज़ाहिरा कया वेंदा। उन हवाले सां जीअं टंडो अलायार ज़िले में असीं एहतिजाज पिया करियूं। ही जेके बि असीं बीठा आहियूं हिननि में न कंहिं वॾेरे जो पुटु आहे, न कंहिं जागीरदार जो पुटु आहे, हे सभु हारियुनि जा पुट आहिनि, मज़दूरनि जा पुट आहिनि, ॾियाड़ी कमाईंदड़ जो मज़दूरनि जा पुट आहिनि। कोरोना वबा जे करे जेको सभु खां वधीक मुतासिर तबिको थियो आहे उहो ग़रीब तबिको थियो आहे। ग़रीब तबिके खे हिकिड़ो रिलीफ ॾिनो वञे, जीअं पंजाब में सभिनी शागिर्दनि जी सभिनी यूनिवर्सिटियुनि फ़ियूं माफ़ु कयूं, पर शायदि असीं के फ़लस्तीन आहियूं, सिंधी जेके शागिर्द आहिनि उन्हनि तालीम हासिलु करणु हिकिड़ो वॾो ॾोह आहे जेको असीं ॾोह पिया कयूं। उन ॾोह जी सज़ा असांखे इहा ॾिनी थी वञे त असांजी फ़ियूं डबल कयूं थियूं वञनि। जेके सेमेस्टर असांजा 6 महीननि में लास्ट सेमेस्टर थियणु खपनि उहे असांजा 12 महीना थिया था वञनि। हींअर ताज़ो जनाला कॉलेज नोटिफिकेशन कढियो आहे त अव्हांजी पहिरीं सेमेस्टर जी का ख़बर न आहे,
पहिरें सेमिस्टर अवां प्रोमोट कयो वियो आहे, न अवां जा एग्ज़ाम थिया आहिनि, उन खां एडवांस में फ़ीस जमे करायो, त हीउ रवैयो हीउ जेको तालीम दुश्मनी आहे इहा तारीख़ में कॾहिं बि न थी। हुननि जो चवणु आहे त शागिर्दनि जूं फ़ीयूं माफ़ करे उन्हनि खां इम्तिहान वरिता वञनि ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह।